बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी भोजी खाने में खुश आमदीद। अॼु असां सिंपल हिकिड़ो कीमे जी भाॼी ठाहींदासीं जेका आम घरनि में ई ठहंदी आहे। उन में कुझु अहिड़ो ख़ासि मसालो या का बि विझण जी ज़रूरत न आहे। जॾहिं खाईंदा आहियूं त लीमो या थोरी उन सां गॾु खटाण यानी आचार विझी खाईंदा आहियूं। असां थोरो लीमो विझी ऐं खाधो आहे। ऐं कीमे खे असां पहिरियां धोईंदासीं, धोई कंहिं छाणी में रखंदासीं। कुझु बि किचिरो हुजे जीअं उहो साफ़ु थी वञे। उन खां पोइ तेल खणंदासीं ऐं तेल खणी उन में बसरु विझंदासीं। बसरु हल्को गोल्डन जे ना उनखे सफ़ा गोल्डन मतिलबु ब्लैक न आहे करिणो, सिर्फ़ु थोरो उनजो जेको कलर आहे वाइट मां चेंज थी वञे या उनजी ख़ुशबू चेंज थी वञे त उन में थूम अदरक विझंदासीं। थूम अदरक विझी उन खां पोइ उन में कीमो विझंदासीं। मुर्गीअ जे कीमे में पाणी विझण जी ज़रूरत न आहे। मां हे गोश्त जो कीमो खयो आहे, वॾे गोश्त जो कीमो खयो आहे। इन जे करे इनखे ॻाढ़णु थोरो लाज़मी हूंदो आहे। हिनखे पहिरियां भुञंदासीं जीअं हिन जी जेका स्मेल आहे गोश्त जी में थींदी आहे उहा ख़तमु थी वञे। हल्के ॿारण ते ढकु ॾेई रखंदासीं त जीअं हीउ पंहिंजो पाणी कढे, हीउ पंहिंजे ई पाणी में इंशाअल्लाह पची वेंदो आहे। ऐं हिन में वधीक सिर्फ़ु ग्रेवी ठाहिण लाइ पाणी जी ज़रूरत हूंदी आहे, एतिरो पाणी जी ज़रूरत न हूंदी आहे। कुकर में विझंदोसि त इन खां वधीक जल्दी ॻरी वेंदो जेकर तव्हां वटि टाइम आहे। मां हिन में ई पंहिंजी तई में ई विझी हिनखे ठाहियो आहे। त हिन में ॾिसंदासीं त पाणी जेको निकितो आहे उहो ई हुजेसि। उन में ई भुञंदासीं। हिकिड़ो चमिचो ॻाढ़नि मिर्चनि जो विझंदासीं, हिकिड़ो चमिचो असां लूण जो विझंदासीं, 1.5 चमिचो तक़रीबन असां हिन में धाणनि जो विझंदासीं। उन खां पोइ जीरो विझंदासीं। उन खां पोइ वरी हिन में असां थोरो सो जेको सीक्रेट मसालो ठाहींदा आहियूं साबित मिर्चनि जो उहो विझंदासीं, जंहिंमें धाणा जीरो वग़ैरह सभु कुझु हूंदो आहे उहो विधोसीं। चमिचो हेड जो विधोसीं। उन खां पोइ उनखे थोरो वरी भुञंदासीं मसालनि सां गॾु जीअं उनजी ख़ुशबू उनजो कलर थोरो वधीक अञा चेंज थी वञे। हीअ हिन स्टेज में तक़रीबन कीमो ॻरी वेंदो आहे, छो जे करे जो हीउ पंहिंजो पाणी कढंदो आहे उन में ई ॻरी वेंदो आहे। न त थोरो सो असां पाणी हिन में विझी हिनखे ॻारण लाइ थोरो अधु कलाक खनि रखंदासीं। पर हिनखे हल्की ॿारण ते रखिजो, छो कि तेज़ बाहि ॾींदोसि त हीउ सड़ी वेंदो, अंदर में ॻरंदो न। इन जे करे थोरी देरि मां हिन में पाणी विझी ऐं हिनखे 5-10 मिंटनि जे लाइ या 15-20 मिंट लाइ जेसिताईं असांजो कीमो सुठे नमूने सां ॻरी वञे ओसिताईं रखंदासीं। असांजो कीमो असां खाई ॾिठो आहे माशाल्लाह ॻरियल आहे। हिन में हाणे आलू विझंदासीं। जेका अगरि कसर रहियल बि आहे उहो आलू में जंहिंमें आलू ॻरी वेंदो त असांजो कीमो बि अञा वधीक सुठे नमूने सां ॻरी वेंदो। हाणे असांजो हिन स्टेज ते असां हिन में टमाटो पीठल विझंदासीं। जेकर तव्हां टमाटो पीअण मतिलबु हुजे जंहिंमें आलू विधव तेॾीमहिल तव्हां साबित टमाटो विझी सघोसि था। टमाटो हिन में पीठल इन लाइ विझिबो आहे त जीअं उनजी मतिलबु का बि लेयर महसूसु न थिए। असांजो तक़रीबन आलू बि ॻरी चुको आहे। असांजी हेतिरी अगरि ग्रेवी रखणु चाहियो त बि सही आहे, थोरो अगरि हिन में पाणी वग़ैरह विझणु चाहियो त बि सही आहे। असांजो आलू कीमो तयारु आहे ऐं उनखे तव्हां जेको आहे सो धाणनि सां सर्व कयो। ठाहे खाई इंजॉय कयो। दुआउनि में यादि रखो। अल्लाह हाफ़िज़।